दोस्तों ही अरोड़ में ही जेकी मंदिर आहे उन खां हेठियां वरी मदरसो आहे, उते असां बीठा आहियूं। ऐं हीउ ॾिसो मदरसो, ते नंढड़ा वेठा आहिनि, साईं बि वेठो आहे, हुन सां थोरी गपशप कयूं था। आवाज़ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरु, तव्हां केरु आहे पाण? दाया फ़क़ीर, किथां जो? कंडड़ी जो। हिते कंडड़ी केतिरो परते आहे अरोड़ खां? केतिरो टाइम केतिरो लॻंदो आहे? कलाकु ॿ लॻंदो। तव्हां डेली घर ईंदा आहियो या महीने में? अच्छा, महीने में। सही। ही घणा हिते शागिर्द आहिनि? 12 ॼणा। माना नंढी उमिरि बि आहे। ही नंढी जी एतिरो माना एतिरा छोकिरा आहिनि सभु? इन खां नंढा छोकिरा बि आहिनि। ठीकु ठीकु। हीउ मदरसो आहे ऐं हिते ॿार पढ़ंदा बि आहिनि। ऐं दीनी तालीम खां अलावा ॿियो कुझु सिखो था हिते? जनरल नॉलेज या किताब वग़ैरह पढ़ो था? अरबी न है। अच्छा, अरबी न है। ठीक ठीक। हिते तालीम कुरान शरीफ सब ठीक ठीक। कुरान शरीफ वग़ैरह ही पढ़नि था मदरसे में। ऐं 5 वक़्त नमाज़ ही पढ़ंदा आहिनि। ऐं हीउ जेको आहे पहिरें क्लास जो किताब जेके ॿारनि खे पढ़ायो वेंदो आहे ऐं हुन ते स्टडी कराई वेंदी आहे। ऐं हीउ नंढड़े लिखियो आहे इंग्लिश में ABC बि लिखी अथई। ऐं खमीसो ख़ान बिरोई केरु आहे? अच्छा, तव्हां पंहिंजो नालो लिखियो आहे? दाढ़ीअ सां पढ़ा थो गरीब हुयुमि, हा, उन जो ख़ातिर हाणे वरी हिते आहियूं पढ़ा थो। तव्हां बिरोई आहियो माना? हा, ठीक। हीउ नालो तव्हां लिखियो आहे? ABC कंहिं लिखी आहे? ॿियो लिखी ॾिनो आहे उहा माना हीअ ABC बि तव्हां लिखी आहे? न, उहो लिखी ॾिनी आहे, मां बि पढ़ां पोइ वरी चयो अच्छा। वन टू वन वरी तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल गुलाम गुलाब। सही सही। हीउ पढ़नि था छोकिरा ऐं महीने महीने ते वेंदा आहिनि। नंढा ॿार कॾहिं वेंदा आहिनि घर? 15 ॾींहं वेंदा आहिनि ऐं हिते पढ़ंदा आहिनि मदरसे में। ऐं जाॾा काॾा पहाड़ आहिनि जेको तव्हांखे असां विज़िट करायोसीं, जाॾा काॾा पहाड़ आहिनि। ऐं बिजली वेंदी आहे हिते? कलाक वेंदी आहे, राति जो बि वेंदी आहे? अच्छा। हवा ही सभु दोस्त जेके छोकिरा नंढा 12 ॼणा आहिनि जेके हिते मदरसे में रहंदा आहिनि। को 15 ॾींहं वेंदो आहे, जेके नंढा ॿार आहिनि उहे 15 ॾींहं घर वेंदा आहिनि ऐं जेके वॾा आहिनि उहे महीने में वेंदा आहिनि। हीउ मदरसो आहे। तो हींअर असां अरोड़ में पुॼी विया आहियूं ऐं हिते को मंदरु आहे, उन मंदर जो नालो न आहे ख़बर। कालका देवी। कालका देवी? कालका देवी आहे। ऐं हींअर असां बाइकुनि ते पुॻा आहियूं, 2 4 6 ॼणा, 3 बाइकूं ऐं 6 ॼणा। ऐं हीअं मथे चढ़ूं था। कालका देवी आहे ही मथे ॾाकण ते। ही मस्जिद आहे। हा, मस्जिद आहे छो जो मरा खे साई टोपी पातल आहे। दादा छा हाल आहे? केरु आहे? मस्जिद आहे? इहा मदरसो आहे? हाल आहे? अच्छा, हीउ हाल आहे। कालका देवी जो हाल आहे? अच्छा, सही। साई टोपी पातल न, मां इहे वरी मस्जिद में हूंदियूं आहिनि सो तंहिंजे करे भुलिजी पियुमि। कालका देवी अरोड़। हाँ, ही बार स्टाल हणी वेठो आहे। दादा ही छा आहे? तेल आहे? सरन जो तेल आहे? सरन जो। तव्हांजो नालो? सवाई। केतिरो अर्सो थियो अथव हिते? हिकु ई? सही। भाऊ खे 2 साल थिया आहिनि। ऐं मेन गेट आहे। कालका देवी है, ही अंदर पहाड़ जे अंदर ही
सुरंग आहे ऐं चौधारी ॾिसो हीउ जेको ॾिसी शेर आहे तव्हां कारो कारो इहो पथर आहे ऐं पथर में अंदरि ई भले पहाड़ बंदर पहाड़ में अंदरि ई माना ही मंदरु गार आहे गार में ई पंहिंजो पूजा वग़ैरह कई हूंदी आहे देवी आहे ॾिसो हीउ पंहिंजो अफ़सर जो कयो साईं आशिक़ भी काशिफ़ भी साईं वसीम भी ज़वार भी साईं मोहब्बत शीं आहे न अंदर गारा असां निबड़ी निबड़ी था हलूं ऐं वॾियूं वॾियूं हिते गारूं आहिनि हीअ बि ॾिसो कारे हेरे हा ॾिसूं त सही ॾिसंदो मां हिते पूजा कंदा आहिनि हिते बि पूजा कंदा आहिनि ऐं हिते हल्की गार आहे हल्की निबड़ी निबड़ी था हलूं ऐं वेही वेही था हलूं हीउ ॾिसो पत्थर ऐं हीअ गार आहे हीअ वापसी जो रस्तो